हलन से वठी आगाह कयां कि सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह दावा कई है तो ईंदड़ हुकूमत हफ़्ते 10 ॾींहनि में अची रही है। बेएतमादी वारी रिथ ते 28 मार्च का अॻिते नथा वञी सघूं। 172 खां वधीक मेंबर बेएतमादी रिथ जी हिमायत कंदा। वॾे वज़ीर जो चवणु आहे त असां हर सियासी जमायत जंहिं वटि मैंडेट आहे उन सां ॻाल्हाइण ऐं कमु करण लाइ तयारु आहियूं। MQ मुतालबनि जी लिस्ट खणी आई हुई। मुतहिदा जे मुतालबनि ते बिलावल भुट्टो चयो त असांखे के इख़्तिलाफ़ न आहिनि। MQM जी ॻाल्हि सां इख़्तिलाफ़ न आहिनि, बसि कुझु शयुनि जी वर्डिंग ॾिसणी पवंदी। अहम ख़बर आहे सैयद मुराद अली शाह दावा कई आहे त ईंदड़ हुकूमत हफ़्ते या 10 ॾींहनि में अची रही आहे। बेएतमादी वारी रिथ ते 28 मार्च खां अॻिते न वञी सघो। 172 खां वधीक मेंबर बेएतमादी रिथ जी हिमायत कंदा। असां हर सियासी जमायत जंहिं वटि मैंडेट आहे उन सां ॻाल्हाइण ऐं कमु करण लाइ तयारु आहियूं। वॾे वज़ीर जो चवणु आहे त MQM मुतालबनि जी लिस्ट खणी आई हुई। मुतहिदा जे मुतालबनि ते बिलावल भुट्टो चयो त असांखे के बि इख़्तिलाफ़ न आहिनि। MQM जी कंहिं ॻाल्हि सां इख़्तिलाफ़ न आहिनि, बसि कुझु शयुनि जी वर्डिंग ॾिसणी पवंदी।